अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं अॼु हिकु नई वीडियो सां गॾु। दोस्तों उमेद करियां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। अॼु जे हिन असां वीडियो में इहो तव्हांखे सम्झाईंदासीं त तव्हां कीअं पंहिंजे मोबाइल खे लैंडस्केप मोड में करे था सघो। ठीकु आहे, त हिते असांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी आहे जेका असांखे डाउनलोड करणी पवंदी प्ले स्टोर मां। ऐं हिनखे प्ले स्टोर मां मूं हिनखे ऑलरेडी इंस्टॉल करे रखी छॾियो आहे। ऑलरेडी इंस्टॉल करण जो मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त सभ खां पहिरियां मां ख़ुदि हुनखे एप्लीकेशन खे यूज़ कंदो आहियां ऐं हुन खां बाद में तव्हां सां उहा शइ शेयर कंदो आहियां। ठीकु आहे दोस्तों, त हिते असां हिन में जेको आहे सो सर्च कंदासीं नोवा लाउंचर। ठीकु आहे, त हिते तव्हांखे हिन जो इंटरफेस जेको हिन जो जेको आइकन आहे मेन उहो तव्हांखे हिन जहिड़ो नज़र ईंदो। ठीकु आहे, त हिन ते कंदासीं हाणे हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में ई हिते ओपन थी चुको आहे। ओके, त हाणे हिते ॾिसो था त असांजा जेके आइकन आहिनि उहे हिते असांजा चेंज थी चुका आहिनि। ऐं हाणे असीं हिनखे जेको आहे फर्दर सेटिंग जे लाइ वरी नोवा सेटिंग्स में वेंदासीं। हिन ते कंदासीं हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिते ईंदासीं, मथे लिखियलु आहे नॉट सेट एज़ डिफॉल्ट। ओके, त हिते हिनखे असीं कंदासीं हिते नोवा लाउंचर जेको हेठि लिखियलु आहे सिलेक्ट डिफॉल्ट लाउंचर, त हिनखे कंदासीं हिते ओके। ऐं उन खां पोइ नोवा लाउंचर ते कंदासीं सिलेक्ट। हिनखे सिलेक्ट करण खां बाद में हिते हाणे ईंदासीं पंहिंजे वरी हिते असांखे सेटिंग हिकिड़ी ॻोल्हणी आहे हिनजी। ठीकु आहे, त हिते असांखे अॻिते हली करे वरी जेको आहे हिन में अचिणो आहे लुक एंड फील। हिन ते कंदासीं हिते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिते जेको मथे असां वटि अचे थो पियो स्क्रीन ओरिएंटेशन, हीअ असांजी डिफॉल्ट हिन में थियलु आहे। पर हिनखे असीं क्लिक करे उन खां पोइ हिनखे फोर्स लैंडस्केप जेको लिखियलु आहे हिन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में असांजी जेका स्क्रीन आहे उहा लैंडस्केप थी वेंदी। ठीकु आहे, त हिनखे वधीक जेको आहे छेड़छाड़ करण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं इन खां पोइ असीं हिनखे कंदासीं बैक। बैक करण खां पोइ असीं ॾिसंदासीं त असांजी जेका स्क्रीन आहे उहा लैंडस्केप मोड में अची चुकी आहे। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं तव्हांजी हीअ स्क्रीन जेकॾहिं लैंडस्केप मोड में अञा बि नथी थिए त तव्हांजी जेका रिकॉर्डिंग जेका एप्लीकेशन आहे उनजी जेका सेटिंग तव्हांजी थियल हूंदी आहे त उहा हूंदी आहे ऑटो। ठीकु आहे, त उन में बि तव्हां उनखे वञी करे ऐं लैंडस्केप सेट कंदव त तॾहिं तव्हांजी जेका स्क्रीन आहे उहा फुल स्क्रीन थी करे रिकॉर्ड थींदी ऐं उहा तव्हांजी जेको आहे लैंडस्केप मोड में रिकॉर्ड थींदी। त इहो असांजो अॼु जो वीडियो उमेद करियां थो तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। अगरि सम्झ में न आयो आहे त कमेंट में पुछी था सघो। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।